इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। माणिक मिट्र संदो मिजिय ऊदाहिय में सोझरो माणिक मिट्र संदो मिजिय ऊदाहिय में सोझरो हशर वेल हिसाब जे मुझो साईं छॾे की न ॾींदो सारे सॾींदो मुझो कोयारल के चधणी। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही नौजवान इत्तेहाद गोठ जुआन पहर जे अंदर गोठ वारन गॾिजी करे मुझे सुहणे करीम रब जे ज़िक्र जी महफिल सजाई आ। मुझे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाई आ। इन दुरूद ऐं ज़िक्र जे महफिल में आले रसूल ऐं असहाबे रसूल जे ज़िक्र ॿुधण जे लाइ हिननि दोस्तनि अॼु महफिल भी मचाई आ। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर पंहिंजे करीम रब जो ज़िक्र भी कंदासी, मदीने जे ताजदार ते दुरूद भी पढ़ंदासी, आले रसूल सां प्यार जो इज़हार भी कंदासी ऐं असहाबे रसूल सां अकीदत जो इज़हार भी कंदासी। औलिया अल्लाह सां कंदो आ वरी मदीने जूं शयूं खणी वञी बहराड़ीअ में विकिरो कंदो आ। जीअं कच्चे जा माण्हू पली खणी पके में ईंदा आहिनि वरी पके जूं शयूं खणी कच्चे में वेंदा आहिनि। इएं मुंहिंजे हुज़ूर जो दीवानो बहराड़ीअ मां शयूं खणी मदीने शहर में ईंदो आ, लेकिन जीअं ईंदो आ उन्हनि मां पहिरियों हिस्सो अलॻि करे मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में आणींदो। मुझा दोस्त अजीज सब का पहरी
दोस्त इते रश करे वेठा हो, हिन पासे जगह पई आहे, हिन पासे हलिया अचो न। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीवाने जी उहा जिंदगी जी आदतड़ी बणजी वई। मुझो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन पंहिंजे दीवाने दे निहारे मुरकंदा हुया। मुझे हुजूर जे प्यार जो अंदाज़ अज गौर कजम। हिकड़े दफ़े मुझे हबीबन करीमन के उहा गिफ्ट ॾेई करे वञी मदीने जे गलीअ में वेठो आ। पुठड़ी ॾयो माण्हुनि ॾे मोहड़ कयो, पंहिंजूं शयूं विकिरो करे रहियो आ। मुंहिंजो महबूब मदीने जो मीर आयो आ। तवज्जह कजा मुंहिंजा दोस्त, पोयां पोयां आस्ते आस्ते अची करे मुझे करीम आका हे जीअं हीअं सहाबी वेठो आ, मोहड़ हेॾे मुझे हबीबन पोयां वेही करे आस्ते आस्ते हीअं अखिड़ियुनि ते हथ ॾेई वेही रहिया। मुझे हुजूर जे प्यार ॾे ॾिस, हुजूर जे प्यार जो अंदाज ॾिस मुसलमान, त मुंहिंजो मुस्तफ़ा सहाबा सां प्यार कीअं कंदो हो। हे दिलियूं खसण सवलियूं न हूंदियूं हन, हे दिल कंहिंजी खसबी आहे त प्यार सां। अगर डंडे ते हुकूमत करे हां त मुंहिंजा दोस्त बरतानिया हितां कॾहिं बि कोन वञे हां। प्यार ते हुकूमत थींदी आहे, डंडे ते हुकूमत कोन थींदी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यार ॾे त निहार। मुंहिंजे मदीने जे मीर आस्ते आस्ते अचे, उन सहाबीअ जे अखिड़ियुनि ते हथ रखियो। दुनिया जो दस्तूर आ, दोस्त दोस्त सां जॾहिं प्यार में मज़ाक कंदो आ, उन जे अखिड़ियुनि ते हथड़ो रखंदो आ। इन जे लाइ रखंदो आ त मुंहिंजो दोस्त नाला वठंदो, ॾिसां त मुंहिंजो नालो काए नंबर ते थो वठे। ये थींदो आहे न दा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन पंहिंजे सहाबीअ जे अखिड़ियुनि ते हथड़ो रखियो। हुजूर हथड़ो रखियो, सहाबी कुझु कोन थो, थधड़ा साह भरण शुरू कयई, थधड़ा साह भरण शुरू कयई। अंदाज़ो लगा इए छो न चवां त जंहिंजे अखिड़ियुनि ते मुझे मुस्तफ़ा जा हथड़ा पया, उन जे दिल खे रब कीअं थधो बणाए छॾियो हूंदो। छो त मुझे मुस्तफ़ा जा हथड़ा पइजी वञनि। उन दीवाने जी कैफ़ियत छा हुई। हुजूर चाहियो त हे सहाबी नाला वठे, लेकिन उन सहाबीअ हथड़ल हुयो तॾहिं मुझे यार सॾड़ो कयो आ। सॼी ज़िंदगी केर बि पुछंदो हुयो तुंहिंजो नालो छा आहे, नालो कोन ॿुधाईंदो हुयो। छो? चवंदा हा सहाबा जो अक़ीदो हुयो त जेको ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकितो इहो ई असांजो मुक़द्दर आहे। हिकु ॿियो सहाबी जंहिंजो नालो रखियो वियो सफ़, अॼु 3 सहाबियुनि जो ज़िक्र ॿुधाया हुआ पहिरीं अची वियो हां। ॿियो मुंहिंजे हुजूर जो सहाबी जंहिंजो नालो हुयो ऐ या सफ़ीना, सफ़ीनत चइबो आहे ॿेड़ीअ खे। छा खे चइबो आहे? नालो ख़बर अथव कीअं पियुसि? नालो हुनजो ज़हरिया या कुछ अहिड़ो नालो मां तारीख़ में पढ़ियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी ड्यूटी लगाई। ऐ ज़हरिया जी मुंहिंजा आका कमो बेश ये नालो आहे। अगर हेठ मथे अल्लाह मुआफ़ फरमाए, मुझे हुजूर फरमायो तू हमेशा जे लाइ काफ़िले जे पोयां पोयां ईंदो कर। जंहिंजी का शइ किरी पए उहा मेड़े ईंदो कर, गॾु खणी ईंदो कर। उन मुझे हुजूर जे सहाबीअ जो मामूल बणजी वियो। हुजूर जाॾे बि वेंदा हुया हो पोयां पोयां ईंदो हुयो। सामान कंहिंजो जूतड़ो किरी पवंदो हुयो, कंहिंजा नंढड़ा ॿारड़ा हूंदा हुया, कंहिंजो को कपिड़ो किरी पवंदो हुयो। जेका जेका शइ किरंदी हुई मुझे हुजूर जो सहाबी मेड़ींदो वेंदो हुयो। जंहिं जॻह ते काफ़िलो लंगर अंदाज़ थींदो हुयो उहे शयूं खणी सॾड़ा कंदो हुयो। जंहिंजी जंहिंजी शइ मूंखां वठी वञो। मुझे हुजूर ड्यूटी लॻाई।
लगाई ड्यूटी अदा कंदो रहंदो हुयो। अजीब इत्तेफाका हिकिड़ो काफ़िलो हुजूर सां गॾु तेज़ हली रहियो आहे। सामान घणो किरी पियो। हे मुंहिंजे हुजूर जो सहाबी सामान गॾु करण में लॻी वियो, छो त हुजूर फरमायो हुयो त जेको सामान किरे उहो मेड़े बद में अचजा। सामान मेड़ी दे जॾहिं घणो सामान थी वियो, काफ़िलो अॻिते निकिरी वियो। जॾहिं सामान गॾु करे बस कयईं, शाम जो टाइम थी वियो, थोड़ियूं विखूं खयईं, साम्हूं बबर शेर अची वियो। केर अची वियो? बबर शेर अची वियो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हि रहिजी न वञे, उहो सहाबी सामान खणी हुजूर जे ग़ुलामनि जो पहुचाईंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं जॾहिं घणो सामान थियो त मुंहिंजे हुजूर निहारे फरमायो, या सफ़ीना, ऐं ॿेड़ी केतिरो न सामान गॾु खयो थो हली। उन ॾींहं खां वठी करे ज़िंदगीअ में पंहिंजो नालो कोन चवराई। केरु पुछंदो हो मां इस्मुक चवंदो हो इस्मी सफ़ीना, मुंहिंजो नालो ॿेड़ी आहे, इन करे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा मुंहिंजो नालो ॿेड़ी रखी छॾियो आहे। सामान खणंदे खणंदे काफ़िलो निकिरी वियो। सामान खणी हलण वारी कई, अॻियां शेर अची वियो। बबर शेर त छा था सम्झो, शेर शेर हूंदो आहे, इंसान जे जान जो दुश्मन हूंदो आहे। जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीवाने खे ॾिठई, शेर हमलो करण जे लाइ आवाज़ कयो। हेॾा जंगल जा शेर, ऐं जंगल जा शेर, तर्जुमो, ऐं जंगल जा शेर, याद रखी छॾ, तूं जंगल जो बबर शेरा, मां महबूब मदीने वारे मीर जो ग़ुलाम आहियां। जीअं मुंहिंजे हुजूर जे सहाबीअ डिगो कोन शींहं खां, छो त हुजूर जे सहाबीअ खे ख़बर आहे दुनिया जे अंदर अहिड़ी काई शइ नाहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे न सुञाणंदी हुजे। हुजूर जे सहाबीअ तां करे चयो, ऐ जंगल जा शेर, मां हुजूर जो ग़ुलाम, खुदा जी ज़ात थी ॼाणे मुंहिंजे हबीब जे दीवाने जो एतिरो चवण हुयो। शींहं देर कान कई, पंहिंजे पुछड़े खे जीअं जंगल जो कुतड़ो हूंदो आहे, मालिक जे आॾो पंहिंजो पुछ हिलाईंदो आहे, ईअं पंहिंजी दुंब हिलाए कंधु हेठि करे हुजूर जे उन दीवाने, हुजूर जे सहाबीअ सफ़ीना जे कदमन के चटण लगो, न रुगी चटण लगो, अगियां हलण लगो। तेज ताईं हुजूर जे दीवाने के वठी हलियो, जेस ताईं मुझे महबूब जो दीवानो हली पंहिंजे हुजूर जे काफिले सां न पहुतो। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत अगर गुलाम खे आ तो उन गुलाम जे कदमन के जंगल जो शेर चटण शुरू कंदो आ। ॿुधाए त जन खे मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे जिगर जो टुकड़ो चवे, उन्हनि जो मक़ाम छा हूंदो। अञा टियों सहाबी, टे सहाबा जो ज़िक्र कयां। अञा हिकिड़ो सहाबी नालो आहे अब्दुर रहमान। छा नालो आहे? अब्दुर रहमान नालो आ। मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो आ। अब्दुर रहमान अम्मड़ नालो रखियो आ। हिकिड़े ॾींहुं ॾिठई त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे जुब्बे मुबारक ते बिल्ली अची वेठी आ। केर? बिल्ली अची वेठी। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल उथण लगा, उन बिल्लीअ जी निंड कान फिटायो, उन जे मथां शफ़क़त जो हथड़ो रखी करे पंहिंजे कपिड़े खे उते ई छॾे ॾिनऊं त बिल्लीअ जी निंड न फिटे। अब्दुर रहमान सुणे जीअं मुझे करीम मुस्तफ़ा जे इन शफ़ीकाना अंदाज़ खे ॾिठो, उन ॾींहं खां वठी अज़म कयईं जेकी कुछ खाइण ला मिलंदो अधु मदीने जे बिल्लियुनि खे खाराईंदुसि, अधु पंहिंजे पेट में खाईंदुसि।
बिल्लिन सां प्यार करण शुरू कये। हाणे अंदाज़ो लगा बिल्लीअ खे टुकड़ो ॾींदो वञे, जाॾे वञे बिल्ली म्याऊं म्याऊं कंदियूं पोयां पयूं वञनि। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो दीवानो अब्दुर रहमान अमड़ नालो रखियो। नालो त ॾिस छा नालो आहे, अब्दुर रहमान, रहमान जो बानो। हिकिड़ो दफ़ो जीअं मस्जिद नबवी में ईंदो आहे, हिकु रवायत मुताबिक़ किथे हुज़ूर जे आॾो आयो, बिल्लियुनि जा वलर पोयों म्याऊ म्याऊ कंदा पिया अचनि। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम निहारे प्यार मां चयो, निहारे प्यार मां चयो, या अबू हुरैरा, ऐ बिल्लियुनि वारा केॾा थो वञी, ऐन ज़हब, केॾा पियो वञी ओहो ॾींहुं ओहो ॾिहाड़ो। जेकॾहिं कोई माण्हू सॾींदो हो या अब्दुर रहमान, जवाब कोन ॾींदो, माण्हू हथड़ो वठी चवंदा हा, ऐं अब्दुर रहमान ॿुधी कोन थो, चवंदो हो ऐन अब्दुर रहमान, काथे आहे अब्दुर रहमान, चवंदा हा अंत अब्दुर रहमान, चवंदो ला अना अब्दुर रहमान, अब्दुर रहमान नाया अना अबू हुरैरा। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह हक चाहे नम दस्तगी। अज ॾींहं ताईं हदीस जा कुतुब निहार, हज़ारे लखे हदीसूं मिलंदियूं, जेके रवायत थियल हूंदी। रावी केरा, हज़रत अबू हुरैरा, हज़रत अबू हुरैरा बिल्लियुनि वारो। असुल नालो छा हो, अब्दुर रहमान। मुंहिंजे हुज़ूर जे सहाबा जो प्यार पंहिंजे महबूब सां ॾिस ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो हो, सहाबा उनखे कुन फयकून समझी छॾींदा हुया। यो मुझे मुस्तफ़ा जे दीवानन जो इश्क हो, मुझे मदीने जे ताजदार सां। इन करे शायरन चयो, ओ लगी तुझी तार आजन खे, दुनिया में उहे दीवाना, लगी तुझी तार आजन खे, दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जा थई मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। ओ यूसुफ लए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी, यूसुफ लए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी। हे मुल्क सजो महबूब ला मलाइक भी मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। हे मुझे हुजूर जे सहाबा जो मुझे हुजूर सां प्यारा, अच त मुझे हुजूर जे आल जो प्यार ॿुधाए। चो त मुझा दोस्त अजीज मुझे महबूब जे सहाबा जो त प्यारा, पर मुझे हुजूर जे आल जो प्यार मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां केतिरो हुयो। पहिरीं ॻाल्हि शुरू कयां हज़रत इमाम हसन सुहिणे जी ॿुधायां न, सहाबा जो बि, छो त असां अहले सुन्नत आहियूं। हुजूर जे हिक हिक सहाबीअ सां बि प्यार कंदा आहियूं, पंहिंजे महबूब जे बचड़नि जे मथां हे जान कुर्बान करे छॾींदा आहियूं। इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम, मुंहिंजा दोस्त अजीज संदन जी बांधड़ी घर में रहंदी आहे। हिकड़ो टाइम मानी कान पकी, ॿियो टाइम मानी कान पकी, टियों टाइम घर में चुल्ह कान बरी। जेका बांधड़ी कम कंदी आहे उन बांधड़ीअ ॾिठो त इमाम आली मक़ाम जे घर में मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे बचड़नि जे घरड़े में चुल्हड़ी कान बरी आहे। अमड़ ॾे आई आहे, ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी, मुंहिंजी बचड़ी अम्मा मुंहिंजे शादीअ जे लाइ सोन में छा तयार कयो अथई? मुंहिंजी बचड़ी हिकिड़ो छलड़ो तयार कयो आहे। अम्मा अॼु मूंखे ॾे। बचड़ी छाजे लाइ थी वठी? चवे थी, ओ मुंहिंजी जी जल अम्मा, अॼु इमाम हसन सुहिणे जे घर में 3
वेला थी वया हन चुल्ह कान बरिया अम्मा उहो छलड़ो छा कंदो जेको मुझो छलड़ो सोन जो पियो हुजे ऐं मुझे महबूब जे बचड़न जे कम न अचे अमड़ देर कान कई छलड़ो खणी पांजे न्याणीअ खे ॾिनई छलड़ो खणी आई आ इमाम हसन मुज्तबा जे दरबार में या इमाम हसन ऐ मुझा सोना इमाम हसन ए छलड़ो वठो दरबार में अर्जी करे सही छलड़ो वठो गल्ला मंडीअ में खणी वञो वञी बचड़न जे लाइ कुझु खाइण पीअण जो सामान वठी अचो इमाम हसन मुज्तबा निहारे उन बचड़ीअ ॾे फरमायो ऐ अल्लाह जी बानी मुझो बेनियाज़ रब मुझो सुणो करीम रब तोखे इन जो अजर ॾींदो पर लगे तो तो इए समझो आ त टे टेम चुल्ह कान बरिया इमाम हसन जन ग़रीब थी वया हन जी मुझा साईं टे वेला चुल्ह कान बरिया इमाम हसन जवान जलालिया जलाल में अची वया घरड़े जे अंदर मिट्टी जो ढेर हुयो या कचड़ी दीवार बनियल हुई इमाम हसन मुज्तबा पाण मुझा दोस्त अजीज अर्श दे निगाह करे मदीने दे निगाह करे खब्बे पैर जी खुड़ी ही जो हयो अल्लाह जे हुक्म सा खुड़ी हणन इमाम हसन जी तेरा वो मिट्टी जो सजो ढेर के रब सोनो बनाए छड़ियो आ जॾहिं मिट्टी सोन बणजी वई त उहा न्याणी निहारे थी इमाम हसन मुज्तबा ख़बर अथव छा चयो इमाम हसन मुज्तबा फरमायो ऐ अल्लाह जी बानी मता इहो समझी त असां बेवस ऐं लाचार हूं मता इहो समझी त गुरबत असांखे वकोड़े वई आहे हरगिज़ ईअं नाहे हरगिज़ ईअं नाहे असां जेको कुछ तू दिसी रही आ यो इन ला प्या कयूं जो मुझे सुने महबूब मोहम्मद करीम इए कयो आ पाण फरमायो मुझे बाबे महबूब मोहम्मद करीम बब्बा वेला टे वेला बब्बा ॾींहं टे ॾींहं पेटड़े के पत्थर बधा असां पंहिंजे दिलबर बाबा जी सुन्नत पिया अदा कयूं पर न अल्लाह जे ज़ात असांखे एतिरी ताक़त ॾिनी आहे जो हिन हिकिड़े कदम खे हीअं हणूं त ही सॼी दुनिया खे रब सोनो बनाए अज़ीज़ाने मन हुजूर जे सहाबा जी मोहब्बत हुजूर जे बचड़न जी मोहब्बत अचो अम्मा फातिमा ज़हरा दे वठी हला मज़ो त ॾिस न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मज़ड़ो त ॾिस मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में परदेस खां जंगल जबलन मां हिकिड़ो ग़रीब दीवानो आयो मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार करे अर्ज़ तो करे मुझा का रात रहन जो इरादो आ मुझे महबूबन फरमायो रही सगो था आका भुख ॾाढी लगी आ छाची आका गाला मुसलमान छाची आका याद रख जे कदे चाही थो त तुझे घर में कदे भी दुख न अचन ऐ मुझा दोस्त लोले के जारी कर याद रखी छड़ मुसलमान जे चाही त तुझे घरन मां दुकार कदे भी न अचे दुख कदे भी न अचन मेहमान नवाजी कर सदे मानुन के मानी खारा इस त यार किए थो राजी थे जेतरो चवी मां तोखे कुरान पढ़ी बुधाया अजीजा ने मन जदे का तो असा मेहमान नवाजी छदिया पल्लिन मां अन्न तदे त खुटण शुरू थियो आ रखूं 100 मण था पल्लियूं भरे था रखूं गुदाम भरे था रखूं अन्न पूरो कोन तो थे तो जा असांजा वॾड़ा ये वॾियूं पल्लियूं भरे कोन रखंदा हा पर मेहमान न ईंदो हो तो मायूस हूंदा हुया मेहमान ईंदो त एडी दिल थी वेंदी हुई उहे मेहमानन जी खुशी सां खिदमत कंदा हुया मुंहिंजो रब मेहमानन जे सदके घरन में बरकतूं ई बरकतूं ॾेई छॾींदो हुयो अज भी खुदा करे चल हिकड़ो दफो रमजान जे महीने में मदीने वनी मदीने जी तू मेहमानी दिसी त खबर पोई त मेहमानी मदीने में कीअं थींदी आहे हुजे रमजान ऐं
मदीने में हुजा हुजे रमजान आई, मदीने में हुजा सजन जे दरड़े ते मां प्यो रोजा रखा, अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां। आमीन चओ। देर कान्हे यार वट, देर ही कान्हे का यार वट, हाणे रस्ते में पियो अचां। सैयद आहे खमण शाह शिराज़ी दामत बरकातुहुल आलिया दाबे जी शहर जो, थोड़ो ही प्यारे खां पोइ त फोन करे ॿुधाई उन जो भाणे जो काॾे ॿाहिरे मुल्क में उन जे आर्मीअ में आहे, उन जी का वञण थिए पियो, पर अचानक उन जी जेका पूरी सेटिंग हुई सॼी उन खे रहाए छॾियो, त परेशान हुयो, चईंसि बचड़े खे वञणो हुयो, पर अलाए छो वरी उन जी सॼी जेका या खेप हुई रहिजी वई। चई ॿ ॾींहं गुज़रिया, नंढड़े फोन करे चयोमांसि बाबा महबूबनि ते दुरूद पढ़, महबूबनि जे सदके रब बेड़ा पार कंदो। फोन करे ॿुधाई, चईसि नंढड़े चयो ॿ ॾींहं राति जो रोई मदीने वारे मीर खे सॾ कयमि, त टे ॾींहं ॿुधायूं त तव्हांजी पूरी बटालियन जेका आहे उन जी ड्यूटी सिधो सो जिते में लॻी वई आहे, तयारी कयो तव्हांखे मदीने जे तरफ़ वञी रहिया आहियो। रुनो हिकिड़े कम हड़ीनी जो थी वियो, उहो थई मुंहिंजो मदीने जो ताजदार। मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾजां, बस रुगी हिन दिल खे थोड़ी खोलण जी देर आहे। मुंहिंजे महबूब जे दरबार में गरीब अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात रहण तो चाहियां आका, ॾाढी बुख लगी आ। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत सुने सलमान फारसी के फरमायो, कंहिंखे फरमायो नालो ॿुधा, कंहिंखे फरमायो हुज़ूर जा जेतिरा बि सहाबी सभिनी खां वॾी उम्र रब कंहिंखे ॾिनी, चयो हज़रत सलमान फारसी खे ॾिनी। कंहिंखे ॾिनी? हज़रत सलमान फारसी खे ॾिनी, छो त उन फारस मुल्क खां मुंहिंजे महबूब जे इश्क में पंधड़ो कयो हो, न रुगी पंधड़ो कयो हो, अबे अम्मा खे छॾियो, मिल्कियतूं छॾियूं, विच में शहरनि में मंडियुनि में जानवर वांगुरु विकामदो वयो, जिते विकामदो वयो ग़ुलामियूं क़बूल कंदो वयो, पर दिल जी तमन्ना न छॾी। तमन्ना हिकिड़ी हुई, यार जे करे विकामदो थो वञा, ऐं मुंहिंजा महबूब उहो ॾींहुं ईंदो जंहिं महबूब जे करे विकामा थो, उहो मुस्तफ़ा ज़रूर मूंखे ख़रीद कंदो। रुगी ॿुधो हई आतश कुजा ईरान में जेको बाह जी पूजा थींदी आ, उते रुगी हिकिड़े राहिब खां पुछई त ही छा थो हले, सच किथे अचे, सच हिते कोन्हे। पुछंदो ॿियो राहिब टियों, आख़िर में ॾस मिलियुसि त हा सच ॾिसणो अथई त मदीने हले वञ। आहे सच ॾिसणो अथई त काॾे वञ, अॼु जे नाले सां मदीनो चयमि, उन वक़्तु मदीनो न हुयो, छो त मदीना तो अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे शहर, नालो हुयो यसरब। जे उनखे चई त आख़िरी नबी जेको अल्लाह जो महबूब ईंदो, उन जूं हे निशानियूं हूंदियूं, उहो ॿिए हंधि न हूंदो। ॻाल्हि चढ़ी आई आहे, कढां या ॿुधल अथव, छॾे अॻिते हलां, तव्हां कुझु कोन थोड़न कुछ बना ॿुधल आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यसरब जेला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निकितो आहे विकामदो, जिथे विकामे मालिक वठी वञनसि, रात जो रोई चवे मौला जंहिं महबूब जेला विकामदो थो वतां, पिरी कॾहिं मूंखे ख़रीद कंदो। या अंदर जी तमन्ना लतीफ सरकार दाह करे फरमायो, जान नागे जरूर, जान नागे जरूर, अदा ताता नागे तबीब
पुको जा नागे जरूर ता नागे तबीब को जुसे सिरियो सूर तक करे बेजुबर पयो। सोने लतीफ सरकार सिंधड़ीअ ॿोलीअ में तो असांखे समझायो आ अंदर में दर्द पैदा कर जॾहिं दर्द वजूद में थींदो आ त दर्द जी दवा पाण ई मिली वेंदी आ। जेसिताईं न कंहिंखे मथे में सूर न पवंदो उनखे मौलाना जी ख़बर हूंदी त फलाणो मथे जो सूर पढ़ंदो आहे, जवाब जो ख़बर पवंदी। ॾाठ में सूर पियो हाणे सूर तंग कयो, हा ज़ाहिद चनो बि पढ़ंदो आहे, लकी फ़कीर बि पढ़ंदो आहे, हाफ़िज़ पंज मोहम्मद मुराद मरखंड बि पढ़ंदो आहे। मथे में सूर पियो त मुंहिंजा दोस्त फलाणी गोरी फलाणी गोरी। ऐं यार सिख इहो ई त इश्क जो पहिरो ॾाको आहे त दर्द थींदो त दवा बि मिलंदी, दर्द ई न थींदो त दवा किथां मिलंदी। जेकॾहिं हिन जिस्म जे दर्द दवा जे लाइ दर्द जो हुजण ज़रूरी आहे त मुंहिंजे मदीने वारे जे मोहब्बत ऐं दीदार जे लाइ प्यार जो हुजण बि ज़रूरी आहे। अंदर में रुगी प्यार जो ज़रो पैदा कर। ॾिस त मुंहिंजो करीम आका कीअं थो कुर्ब करे। मुंहिंजो मुस्तफ़ा त उहो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा त उहो आहे। पंहिंजा त पंहिंजा पर मुंहिंजे मुस्तफ़ा गैरनि खे बि कॾहिं दर तां ख़ाली कोन मोटायो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जा लख एहसान रब उन महबूब जो उम्मती बनायो आहे जंहिंजे सदके अल्लाह काइनात जोड़ी आहे। मां अर्ज़ पे कयो हज़रत सलमान सोणो तमन्ना रखी आयो जॾहिं उहो आख़िरी वक़्तु आयो ॻाल्हि सॼी शार्ट करे आयुसि। जॾहिं मालिक खे ख़बर पई त ही मालिकीअ वारो थियो आहे निहारे चवे थो छॾींदो मैं ज़रूर पर तो जहिड़े कम वारे मज़ूर खे छॾणु ॾुखियो आहे। जेको तोखे छॾाइण थो चाहे उनखे चओ त हेतिरो सोन ॾे। अची रोई कुंड में थो वेहे मुंहिंजे आका हिन जो कंधड़ो हेठि ॾिठो फरमायो सलमान जी मुंहिंजा महबूब मेहरबान मां मुस्तफ़ा जे दरबार में गोढ़ा कोन हलंदा आहिनि। देर न कर पंहिंजा गोढ़ा उघो रहमतल लिल आलमीन जी दरबार रोई छो थो आका इन जे लाइ त मुंहिंजे मालिक हेॾो वॾो शर्त ॾिनो आहे हेतिरो सोन किथां ईंदो। मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्गी फरमायो वेह को माण्हू आयो हुज़ूर खे चए तोहफ़े में को ज़रड़ो सोन जो या कंहिं शइ जो ॾिनई। मुंहिंजे आका फरमायो सलमान खे ॾिया हिनखे कपिड़े में ॿधो। सलमान ॿधो पाण फरमायो वञी मालिक खे चओ जेतिरो सोन घुरियो अथई हिन मां कढी खणे बाक़ी ॿियो वापसि खणी आ। जेतिरा भी शर्त हज़रत सलमान जा हुया सब पूरा थी वया। ॻाल्हि खे वधीक नथो छेड़िया मता ॻाल्हि रहिजी वञे। मुंहिंजे हुज़ूर फरमायो सलमान जी मुंहिंजा आका मेहमान खे बुख लगी आ इन जे मानीअ जो इंतजाम करे आ। याद आ न ॻाल्हि बहराड़ी जा माण्हू ॻाल्हि विसारींदा न आहिनि। याद आ मां ॻाल्हि खे अॻिते वधायां। अज़ीज़ाने मन हज़रत सलमान जीअं ॿाहिरि निकितो दिल में ख़्याल कई त ॿिए कंहिं ॾे छो वञा। हुज़ूर जे घर जे भर में पहिरो दरा सोणे अलीअ जो कंहिंजो दरा न न न सोहणे अलीअ जो नालो ईअं वठी इहा ॻाल्हि ठहे ई कान थी। सुन्नीअ जी इहा निशानी न आहे। सुन्नीअ जे ज़ुबान ते जॾहिं शेर ख़ुदा जो नालो ईंदो आहे त ईअं सॼो जिस्म ईअं कांडार जी वेंदो आहे जीअं मुंहिंजा दोस्त सिकल खे को अलाह पुटड़ो अता करे छॾींदो। सोहणे शेर ख़ुदा जो नालो ईअं वठी न वठी तुंहिंजी मर्ज़ी आहे पर दस ॾिए थो छो त मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा। कॾहिं कॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राति जो रुगी नालड़ो वठी प्यार में यादि करे कुझु ॾींहं थोरो इहो विरदड़ो करे सुम्ह ॾिस कुर्ब कीअं थो थिए। कहिड़ा वज़ीफ़ा ॾसे बसि हिकिड़ो ई वज़ीफ़ो ॾसियो में त जेको दर्द पैदा थींदी दवा उन जी मिलंदई। मथे में सूर पैदा थींदी त मथे जे सूर जी गोरीअ जी ख़बर पवंदी। पेट में सूर पवंदई त पेट जे सूर जी गोरी
मिलंदई, कंध में सूर पवंदई त कंध जे सूर जी गोरी मिलंदई, शुगरड़ी जी तकलीफ़ थींदी त इंसुलिन मिलंदई, ब्लड प्रेशर जी तकलीफ़ थींदी त उहा गोरी मिलंदई। जे यार जे कुर्ब जी सिक थींदई त यार जो दीदार थींदी। आने मर्जी तुझी आ, कंहिंजी सिक तो रखी, कंहिंजो प्यार तो रखी। फ़कीर सजण साईं जो दीवानो अॻिते थो हले। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत सलमान सुणे ॿिए कंहिंजे दर ते वञण जे बजाय सुणे शेरे ख़ुदा जो दरड़ो खड़कायो। अम्मा बतूल सुहणी, अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा दरवाजे जे अंदरां जवाब थी दे, केर? मुझी अम्मा सलमान खैर में आयो आ। अम्मा मुझे महबूब जे दरड़े ते दीवानो आयो आ, मानड़ी खाइण थो घुरे। हुजूर फरमायो सलमान किथा मानी खणी आ? दिल में सोच मु पहिरो घर अलीअ जो आ, छो न सखीअ जे दरड़े ता मानी खणी अचां। अज़ीज़ा ने मन गौर कर, उन वक्त इमाम हसन ऐं इमाम हुसैन सुणो बिना खाइण पीअण जे सुम्ही रहिया हुया। तवज्जह कर, बिना खाइण पीअण जे इमाम हसन सुणो ऐं इमाम हुसैन सुणो सुम्ही रहिया हुया। घर जो ज़ाहिरी हाल इहो हुयो, वाह मुझे महबूब मुस्तफ़ा जी बचड़ी हसनैल करीमैन जी अम्मा सुणे शेरे ख़ुदा जी पाक दामन घर वारी अम्मा फातिमा ज़हरा अंदरों पंहिंजी लोई ॾेई करे सलमान खे फरमायो, ऐ सलमान जी मुझी अम्मा हे खणी फलाणे यहूदीअ ॾे वञ, हे गिरवी रखी करे उन वटों अटो वठी आ त मां जल्दी मानी पचाए ॾियां त मुझे महबूब जो मेहमान खाई ढो करे। बचड़ा ब बुखारा, तवज्जह कर, बचड़ा ब बुखारा, उन्हनि जो फिक्र नाहे, मुझे मुस्तफ़ा करीम जे मेहमान जो फिक्र आ। केरा चो मुझे महबूब मुस्तफ़ा जी बचड़ी हज़रत सलमान सुणो ओहा लोई खणी, ओहा लोई खणी जीअं यहूदीअ वटि पहुतो, यहूदीअ जे हथ में लोई आई। अंदाज़ो लगा जेका अम्मा जी लोई हुजे उन लोईअ जी रब खे केतरी लज प्यारी हुंदी। जीअं यहूदीअ जे हथड़े में आई, निहारे चवे थो सलमान ये अजीम ऐं अजीब लोई कंहिंजी आ? मुझे महबूब जे दीवाने हज़रत सलमान साईं फरमायो शेरे ख़ुदा जे घरड़े जी आ। छो खणी आयो आ? इन करे खणी आयो आ जो हिन वक्त हे तू पाण वटि गिरवी रख, हेतिरो अटो ॾे, सुबुह जो या परीअं या कंहिं बि टाइम ते तोखे हिन अटे जी क़ीमत ॾेई लोई वापसि खणी वेंदा। जवाब ॾियण खां अॻु में यहूदी निहारे चयो, ऐ सलमान, ऐ सलमान, मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे, हे जेको अटड़ो तूं वठी रहियो आ हुजूर जे घर जे लाइ या कंहिं ॿिए जे लाइ? सुणे सलमान अर्ज़ कयो, ऐ यहूदी, हिकिड़ो मुसाफ़िर आयो आ जंहिंखे बुख लगी आ, मुझे महबूब जे दरबार में वेठो आ। हसनैल करीमैन जे अमड़ पंहिंजी लोई इन करे ॾिनी आ। यहूदीअ चयो त मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आ, मां हाणे हाणे इंजील पढ़ी आयो हां, हाणे इंजील पढ़ी आयो हां, उन में हाणे इहा ॻाल्हि पढ़ी आयो हां त अल्लाह जे सच्चे महबूब जी इहा निशानी हूंदी त उन जा बचड़ा एतिरा सखी हूंदा जो उन्हनि जा पंहिंजा बचड़ा बुख में सुता पिया हूंदा, उन्हनि जो ख़्याल कोन हूंदो। पर जे मुसाफ़िर अचे वेंदो त घर जा ट्रपड़ गिरवी रखी बि मुसाफ़िर खे मानी खाराईंदा त असांजो रब राज़ी थी पवे। जॾहिं यहूदीअ मुझे सुणे सलमान फारसीअ जे आॾो हे जुमला चया, रोअण लॻो, रोई करे अम्मा जे लोईअ खे चुमण लॻो, चुमंदे करे चवे थो सलमान,
हे दुकान सजो महबूब जी मिल्कियत पर पहिरीं मूंसां गॾिजी हल उहा लोई हथ में आ मुझे महबूब जे दरबार में आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी कीअं गुज़ारी थम मुंहिंजा आका मूंखे रब जे दरबार मां माफ़ी वठी ॾियो अॼु जेकी कुझु तौरेत या इंजील में पढ़ी आयो हा उहो सभु कुझु हिन लोईअ मां मूंखे नज़र आयो आहे महबूब मुस्तफ़ा हे लोई मां वसीलो वठी आयो हा मुझे महबूब मुस्तफ़ा निहारे फरमायो तू अल्लाह जे महबूब जे बचड़ीअ जे चादर में हथड़ो विझी वसीलो वठी आयो आ मां मुस्तफ़ा तुझे ला दुआ तो घुरा मुझो करीम रब तोखे मुआ फरमाइंदो उथी करे पूरो दुकान चवे तो या रसूल अल्लाह हे पूरो दुकान भी तो मुस्तफ़ा जो तमा बचड़न सूदो गुलाम भी तो मुस्तफ़ा जो ऐ मुझा दोस्त मुझे महबूब मुस्तफ़ा जी उहा बचड़ी अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा निहार त सही बचड़न जे बुख जो ख्याल न कयो पर मुझे महबूब जे दरबार में मिस्कीन अची वयो उन ला पंहिंजे जान जी लोई भी गिरवी रखी त अल्लाह जो बानो मुझे महबूब जे दरबार मां बुखारो न वञे ऐ मुसलमान अगर तू वाकई अम्मा फातिमत ज़हरा के पंहिंजे लाइ शफ़ाअत जो सबब बणाई थो ऐं उम्मीद रखी थो त अॼु खां वठी अज़म कर त जेतिरी हद ताईं मुमकिन हूंदो बुखायल जे पेट खे भरींदुसि ऐं इहो तसव्वुर कंदुसि त अम्मा फातिमत ज़हरा बचड़न जो ख्याल न कयो हो हिकु बुखायल जो ख्याल कयो त मदीने जो मीर भी राज़ी थी पियो त रब्बे ज़ुल जलाल भी राज़ी थी पियो इएं तूं ग़रीब हिकिड़े जो हींअर दिसंबर जो महीनो आ मथो जनवरी फेब्रुवरी अन्न जो ॾुकार थींदो अटे जे लाइ माण्हू 80-90 रुपया किले जे लाइ फिरंदा अरे यार ॾाढो मौक़ियो अथई अल्लाह जे इज़त जो कसम खणी थो चवां अज़ीम मौक़ियो अथई केॾी महिल मज़ो त इहो आहे बचड़न जी पूरत हुजई ज़्यादा बि न थई 5 मानियूं थई बचड़ा बि 5 थई हिकिड़ी मानी 5 बचन जे विच मां कढी ऐं कंहिं ग़रीब खे खारा इन जे लाइ ओ मुझा मौला तुझे महबूब जे बचड़ीअ जी सुन्नत अदा थो कयां नियत तू करे ॾिस अल्लाह जी ज़ात कंदी त तुझे घर में कॾहिं बि ज़िंदगी में फाको कोन ईंदो खाई खुटाई कोन सघंदो इंशाअल्लाह अल्लाहु अकबर या रसूल हक चारिया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना असल में चाहे त तव्हां सां इबादत सम्झो वारुगी नमाज खे इबादत सम्झो वारुगी नमाज खे बस नमाज पढ़ो अल्हम्दुलिल्लाह नमाज न पढ़ण वारो मुजरिम ऐं मुजरिम जी जा जहन्नम अॼु क़ुरान मां तोखे साबित करे ॾींदुसि त गुनाहगार दोज़ख में कोन वेंदो गुनाहगार दोज़ख में ॻाल्हायो गुनाहगार दोज़ख में ख़बर अथव सजण साईं जो फ़क़ीर आहियां हथ ठोकी ॻाल्हि न दलील क़ुरान मां ॾींदो हा गुनाहगार दोज़ख में कोन वेंदो दोज़ख में वेंदो मुजरिम अॼु तोखे क़ुरान मां थो ॿुधायां त जेको नमाज़ नथो पढ़े उनखे क़ुरान मुजरिम चए थो या नथो चए हिकिड़ो दफ़ो सलात मुंहिंजे साईं दे जॾहिं न बानो ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं न बानड़ो रात जो उथंदो आहे सियारो बिस्तरो चवंदो अथसि त मूंखे छो थो छॾी
बिस्तरो चवंदो अथसि मूंखे छो थो छॾी, अहिड़ो सुकून सां सुतो पियो हई ऐं होॾां हू सवड़ खे छॾींदो आहे। कंहिंजे लाइ छॾींदो आहे? वञी थधे पाणीअ में हथ विझंदो आहे। सॼी दुनिया निंड पई हूंदी आहे, बिस्तरो ज़ोर ॾींदो अथसि त मुंहुं में अंदरि लिक, हे बिस्तरे खे लत हणी करे ऐं सीअ में निकिरंदो आहे। थधे पाणीअ सां वुज़ू करे जेॾी महिल मुसले ते बीहंदो आहे, कसम ते पंहिंजे पैदा कंदड़ रब जो जवाबु ॾे। जेॾी महिल न ॾकी ॾकी मुसले ते बीहंदो हूंदो, उन महिल अल्लाह जे रहमत खे जोश हूंदो या न? ऐं मुंहिंजा दोस्त, क़ुरान ॿुधाई, ॿुध क़ुरान। अल्लाह फरमायो व इबादुर रहमान الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما। को कंहिंजी तारीफ़ करे, को कंहिंजी तारीफ़ करे, पर खुश नसीब उहे जन जी मुझो सुनो रब तारीफ़ करे। ओहाब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो, मां रहमान जा बाना उन्हनि जूं निशानियूं। ऐं मुसलमान, ॾाढी ख़ुदा जो कसम, एॾो दीन सवलो आहे, एॾो दीन सवलो आहे जो तो असां कॾहिं सोचियो ई कोन्हे को। ज़रा गौर त कर, ॻाल्हि केतिरी आहे ऐं रब केॾी क़ुरान में तारीफ़ थो करे। अल्लाह फरमायो, मां रहमान जा बाना जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि, काथे हलंदा आहिनि? الذين يمشون على الأرض هونا। मुझे बेनियाज़ रब फरमायो, मां अल्लाह जा बाना जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि, सुकून सां हलंदा आहिनि, आराम सां हलंदा आहिनि, कंधड़ो हेठि करे हलंदा आहिनि, वॾाई कोन कंदा आहिनि, तकबुर कोन कंदा आहिनि। जवानी बि हूंदी अथनि मगर तकबुर कोन कंदा आहिनि, काटन बि पातल हूंदी आहे मगर फ़ख्र कोन कंदा आहिनि, गाॾी भली हूंदी आहे मगर तकबुर कोन कंदा आहिनि, ज़मीनुनि जो मालिक कंदो आहिनि, तकबुर वॾाई कोन कंदा आहिनि। जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि, सुकून सां हलंदा आहिनि। अॻियां क़ुरान ॿुध, जंहिंजी रब थो तारीफ़ करे। मुझे अल्लाह फरमायो, पाण त सुकून सां हलंदा आहिनि, पर को जाहिल माण्हू साम्हूं अची वियो, अची घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयईं, गारियूं ॾियण शुरू कयईं, बद अख़लाक़ी शुरू कयईं। मुझे बेनियाज़ रब फरमायो, उनखे जवाब कोन ॾींदा आहिनि, उनखे जवाब कोन ॾींदा आहिनि। अस्सलामु अलैकुम चई हलिया वेंदा आहिनि। दुनिया चवंदी आहे त डिॼी वियो, मुंहिंजो रब थो फरमाए, फर्श वारनि ऐलान कयो त डिॼी वियो, मां अर्श जे मालिक ऐलान कयो त मां रब जो महबूब बणिजी वियो आहे। तुझी मर्ज़ी आहे मखलूक खे राज़ी करी या ख़ालिक खे राज़ी करी। मुझो ख़ालिक रब थो चवे। लतीफ़ सरकार तर्जुमो कयो, पढ़ा शेर लतीफ़ जो। फरमाइता, तोखे भली चवन तोखे भली चवन, तूं मचो बातों वराए, अगो अगराई जो करे अदा खता सो खाए, पांद में पाए विदो कीने वारो की नकी।
अल्लाह पांजे पाक कुरान करीम में फरमायो अगलो तोखे घट वध तो गालाए तू उनखे जवाब न दे गंद के गंद सा को न धोइबो आ ओ जाहिल तोखे कमो बेश गालाए तो तुझी बेइज्जती करे तो तोखे किन्ना लफ्ज गालाए तो रब चयो मुझे यारन जी निशानी इहा उहे अस्सलामु अलैकुम चई हलिया वीदा बुद्धि अण बुधो कंदा इन जेला त अल्लाह के उहो वणदो आ जेको ज़मीन ते बगैर आकड़ जे सुकून सां हलंदो आ अदा गाल दुखिया सोलिया असा तू औलाद के समझाइंदा हो गाल बुध फलाणो न तोखे हीअं रुगी करे त तू 3 दफ़ा हीअं कजांस अखर चवई 3 दफ़ा जवाब ॾिजांस मता जट जो पुट समझे त असा वरी को घट हूं याद रख मुंहिंजा दोस्त या अकुलमंदी ना है मुझे खुदा के या गाल पसंद ना गे इहा त शैतान के गाल पसंदा रहमान के छा पसंदा त तोखे कुछ भी चवन तू मां अल्लाह जे रजा जेला अस्सलामु अलैकुम चई हलियो वञ रब चवे तो तू फर्श ते सब्र कर तमा अर्शन ते तो जेला जन्नत में महल तैयार कराया इकड़े बादशाह कयो ऐलान बहराड़िया ने इन करे मां कुछ किस्सा बयान कया जंहिंमें फ़ाइदो थे बादशाह ऐलान कयो त मुझे इन जेको महल आ जेको हेतरन कलाकन में इन मुझे महल के घुमी सजे के ईंदो उन जे हवाले महल कंदुस पर जे टाइम जे अंदर घुमी न सघियो तो उनके फांसी ॾियारींदुस बादशाह ऐलान कयो केर चे महल घुमण कलाक हेतरा महल वडो आ हिकड़ो नौजवान अल्लाह जो नेक सालिह जाकिर बानो आ नारो हणी तो बादशाह महल तुझो मां घुमंदुस बादशाह चयो गाल बुध अगर हिन टाइम जे अंदर तो महल पूरो न कयो तुझो सिर कलम कयो वीदो चवे तो बादशाह मुखे कबूल आ हुक्म थी वयो महल जा दरवाजा खोलिया वञन नौजवान महल में हिन दर खां वयो हुन दर ते ॿिया सभई नौकर गुलाम बीठा हन मिसाल जे कॾहिं 5 कलाकनि जो टाइम हुयो त 4 कलाकनि में जवान ॿाहिरि निकिरी आयो बादशाह दे निहारे चवे तो बादशाह घुमी आयुसि बादशाह हैरत मां पुछण लॻो हेतिरा माण्हू ज़िंदान में पिया हन मौत जे इंतज़ार में वेठा हन जेके भी आया उहे मौत जे इंतजार में वेठा हन उन्हनि खे 5 कलाक टाइम हुयो 20 कलाकनि में भी न निकिरी सघिया तू 4 कलाकनि में कीअं निकिते उन नौजवान जी ॻाल्हि गौर सां ॿुधो नौजवान चयो बादशाह मां महल घुमी आयुसि बादशाह चयो घुमी त पर घुमी कीअं चई बादशाह जीअं गेट खां अंदर आयुसि मूं पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियूं छा कयो पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियूं छाजे करे हेठि कई बादशाह दिल में सोचुम जेकॾहिं अखियूं मथे करे निहारींदुसि किथे अजीब रंग हूंदा किथे अजीब प्रिंट थियल हूंदी किथे अजीब हीअ शइ हूंदी मां जेकॾहिं ॾिसंदो वेंदुसि वात पटिजी वेंदो टाइम गुज़री वेंदो अॻियां बादशाह सज़ा ॾेई छॾींदो इन करे कंधु हेठि करे थो वञा नकी निहारी नकी गुम थींदुसि उहे जेकॾहिं निहारींदुसि कोन जॾहिं बंगलो ई मूंखे मिली वेंदो पोइ सॼी ज़िंदगी वेठो मज़ा माणींदुसि बादशाह निहारे चयो वाइदो मुंहिंजो पूरो आहे हे महल तुंहिंजे हवाले थो कयां छो त बादशाह ख़ुदा जो सालिह बानो बादशाह ऐलान कयो ओ दुनिया वारो याद रखो हीअ दुनिया जो मिसाल ईअं आहे जियां मूं ही मिसाल ॾेई छॾियो आहे हिन दुनिया जूं रंगीनूं एतिरियूं हन हे तव्हांखे रब टाइम ॾिनो आहे ज़िंदगी ॾिनी आहे कंहिंजी 10 साल कंहिंजी 20 कंहिंजी 30 कंहिंजी 40 कंहिंखे बि ख़बर कान्हे का मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए इन ज़िंदगीअ जे दुनिया में हर शइ मां अल्लाह छॾींदुसि पर यादि रखी छॾिजां जेकॾहिं दुनिया जे रंगीननि ॾे न निहारियई मां परवरदिगार सां प्यार
कयई जीअं अखियूं बूटींदे अहिड़ियूं हूरूं तुंहिंजे इंतज़ार में हूंदियूं जंहिं जहिड़ी दुनिया में का शइ आहे ई कान का। दुनिया जे रंगीनन में गुम न थी इहा दुनिया जी जेका रंगीनी आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज जेको इन में गुम थी वेंदो आहे उहो पंहिंजो हक़ीक़ी मक़सद भुलाए छॾींदो आहे। हिन खे मुसाफ़िर थी करे हल ॾिस त मुंहिंजो यार तुंहिंजे लाइ असुल जेको मकान आहे जॾहिं उहे महल मिली विया त हे दुनिया जा महल छा कंदा। अज़ीज़ाने मन अञा भी हिकिड़ो मिसाल ॾेई ॻाल्हि मूंखे ज़हन में बीठी आहे विसरंदी कान। अम्मा बतूल जी ॻाल्हि पे कयमि तव्हां पकी ॻाल्हि ज़हन में रखिजो। हिकिड़े अल्लाह जे नेक सालिह बाने वटि कुछ माण्हू आया। यादि रखो अल्लाह वारनि जे दरबार में जहिड़ी नियत खणी वञिबो आहे अल्लाह ताला उन नियत जे ऐन मुताबिक़ उन खे मुराद ॾेई छॾी। के अल्लाह जा सालिह बानड़ा जिक्र जे नियत सां आया उन्हनि खे जिक्र जूं लोलियूं मिली वयूं। के मुंहिंजा दोस्त अज़ीज करामत जे नियत सां उन्हनि खे करामतूं मिली वयूं। हिकिड़े चयो त चवनि था त सभु कुझु अल्लाह वारनि वटि मिलंदो आहे मूंखे 100 सोनियूं अशरफियूं खपनि। अल्लाह वारनि जे दरबार में वेठो सभु को पंहिंजी मुराद वठंदो हलंदो वञे। अल्लाह जे वलीअ ॾे रोज़ निहारे चवे साईं मुंहिंजो यादगीरो कयो। पाण फरमायो हा बच्चा वरी निगाह करे उन लाइ दुआ घुरनि पर यादि रखी छॾियो मुंहिंजे रब जो फरमान आहे इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरू मा बिअन्फुसिहिम। मुझे बेनियाज़ रब फरमायो जेसिताईं पाण खे पाण तब्दील न कंदे तेसिताईं मां अल्लाह भी तोखे तब्दील को न कंदो सही। असां चवंदा पाण ही कुछ कोन थींदो। कुकड़ अॻियां पई हुजे पकर अॻियां पियो हुजे मुंहिंजा दोस्त पाण ही तुंहिंजे वात में कोन पवंदो। मानीअ जे हिकिड़े टुकर लाइ हथ वधाइणो पवंदो। हथ वधाए वात ते रखी बीही रहो पाण ही वात में कोन वेंदो। वात खे खोलणो पवंदो। वात में विझण खां पोइ जेकॾहिं चुपड़ी करे ईअं करे बीठो हूंदे त गिरह वात में किनो थी वेंदो। इन खे अंदर मोकिलण जे लाइ तोखे ॾंदनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वर्जिश कराइणी पवंदी। मानीअ जो टुकड़ो भी पाण ही अंदर कोन थो वञे। हेॾी वॾी ज़िंदगी पाण ही कान हलंदी। जन्नत ईअं पाण ही कान मिलंदी। कुझु थोड़ो लोड़ी दे त यारो कुर्ब करे राज़ी थी। अल्लाह जे कामिल वलीअ ॾिठो त हिन जे मुक़द्दर में भलाई लिखियल कान्हे का हिन जो इरादो ई कोने। पाण अशरफिन जी थेली खणी सुबुह जो सवेल फरमायो बच्चा अचे तुंहिंजे दिल जी मुराद। जेॾी महिल अशरफिन जी थेली मिली हमरा से बागो बहार थी वियो ख़ुश थी। हमरा क़िबला बस अल्लाह से तव्हांजे बचड़नि ॾे खीर कंदो हीअं कंदो हमरा दुआऊं ॾेई हलण लॻो। असां मतिलबी हूं न नंढड़े नफ़े जे लाइ वॾो असां पंहिंजो नुक़सान कंदा आहियूं। गौर सां हीअ ॻाल्हि ॿुधजां। अशरफिन जी थेली खणी ॾाढो हमरा ख़ुशि थी निकितो। मोटरसाइकिल वठंदुसि पोइ वरी मां हीअं कंदुसि पोइ वरी मां हीअं कंदुसि पोइ हीअं कंदुसि। हाणे ख़्याल पचाईंदो अचे थो पियो। अॻियां साम्हूं 2 फोरूं मिली वियसि। घणा फोरू 2 फोरू मिली विया। ॿिन्ही अचे हमरा खे सुक कयो। ख़बरदार काॾे वेंदे हिन चयो मूंखे मारियो न छा खपेव चई जेकी कुझु तो वटा उहो सभु खपे। चई ॻाल्हि ॿुधो मूं वटि घणो कुझु आहे सोननि अशरफिन जी थेली आहे। मां ख़ुशीअ सां 3 हिसा थो कयां। 3 ॼणा हिसो विराए था खणो। ज़िंदगी तव्हांजी बि सुकून सां ज़िंदगी मुंहिंजी बि सुकून सां। चोरनि सोचो जॾहिं राज़ी थी ॾे थो इन खां वधीक भली ॻाल्हि कहिड़ी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अशरफिन जे थेलीअ खे खोले 3 हिसा कयो वियो। हिकिड़ो हिसो हिकिड़े चोर खे ॿियो हिसो ॿिए चोर खे हिकिड़ो हिसो हिन पाण खयो। हाणे टिनी अॻिते सफ़र शुरू कयो। राति जो टाइम थियो। दिलि में ख़्याल कयूं त शहर में नथा हलूं। हेतिरियूं सोनियूं अशरफियूं मतां माण्हू असां खां खसी वञनि मतां पुलिस असांखे ॿधी वञे।
हिकड़े दोस्त के चयो अचे ही बब्बा अशरफियूं असां था ॾियूं ॿ अशरफियूं तूं पंहिंजूं वञी सुठी मानी भाॼी वठी आ खाई करे रात जे पोएं हिस्से में सफ़र कंदासीं। उन हिकड़े नौजवान जॾहिं मानी वठण लाइ निकितो रस्ते जे दिल में ख्याल आयो हुन वटि बि अशरफियूं हुन वटि बि अशरफियूं मूं वटि बि अशरफियूं असलू हिकड़ी अटकल थो कयां भाॼीअ में ज़हर मिलाए थो वञा हुननि खे कहिड़ी ख़बर हो ॿई खाईंदा हो ॿई मरी वेंदा हे सभु सोनियूं अशरफियूं मूंखे मिली वेंदियूं मां ज़िंदगी वञी बादशाहनि वारी गुज़ारींदुसि। उन जे नियत में ख़याल आयो फुतूर आयो उन मानी भी वरती आ ज़हर भी वरतो आ उन मानी भाॼड़ीअ में ज़हर मिलाए खणी आयो आ होॾो नियत पूरी कयो खयो थो अचे। अल्लाह जे कुदरत ॾे निहार तुंहिंजा मुंहिंजा वॾड़ा चवंदा हुया खॾ ॿिए जे लाइ जेको खोटींदो आ उहो किरंदो वञी गाला केर किरंदो आ उहो ई किरंदो आ जेको ॿिए लाइ खॾ खोटींदो आ। हिन खॾ खोटी त ॿिन्ही खे मारे अशरफियूं खणा हिननि वरी ॿिन्ही सलाह कई यार ॻाल्हि ॿुध हो साथी जेको आ मानी वठण वियो आ जीअं मानी वठी अचे अञा वेहे तूं हुनखे धको हणजा नमो त मां घुटो ॾेई मारींदोसांस मानी बि सुकून जी खाईंदासीं अधु अधु अशरफियूं विरहाईंदासीं। हिननि ॿिन्ही पाण में पको पह करे छॾियो हो मानीअ में ज़हर मिलाए खणी आयो जीअं मानी आॾो रखियो हिननि ॿिन्ही हिक ॿिए खे इशारो ॾिनो हमराह धक हयो पहिरें धक सां हमराह जो दम परवाज़ थी वियो ताड़ा मिलाए ख़ुशि थी करे उहे अशरफियूं अधु अधु करे रखियूं हाणे सुकून सां मानी खाइण लॻा बेनियाज़ रब जो फ़ैसिलो ॾिस जॾहिं मानी खाई बस कयूं भाॼीअ में ज़हर हुयो उहे ॿई बूते तड़पी तड़पी मरी विया टई उते जो उते मरी विया बुज़ुर्ग पंहिंजे मुरीदनि सां गॾु उतां सुबुह जो निकिरंदो आहे पाण फरमाईंदा आहिनि अचो हलो उन्हनि जो हाल ॾिसो जन खे अल्लाह पंहिंजे कुर्ब खां परे रखियो आहे जन जे अंदर में दुनिया जो प्यार आहे हली उन्हनि जी हक़ीक़त ॾिसो अल्लाह जो कामिल वली आयो त हो 100 अशरफिन वारो बि मोह पियो आहे त हुन जा ॿ फोरू साथी बि मरी विया आहिनि। ऐ मुसलमान इन दौलत खे हासिल जरूर कर पर इन जे हासिल करण में कदे भी नियत बुरी न कजा बे के नुकसान ॾेई हासिल कया या बे जो हक खाई हासिल कया नतीजो छा निकरंदो इन मंजिल ते पहुची कोन सघंदे उन खां अॻे ई तोखे ख़त्म थियणो पवंदो। मां अञा क़ुरान करीम जी आयत रहिजी वई पोइ अम्मा साइण ॾे हलां टाइम घणो थियो पर बाक़ी 10 मिनट अज़ीज़ाने मन मुझे बेनियाज़ रब पंहिंजे नेकन जी ॻाल्हि कई वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन वक़ियामा मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जा उहे महबूब बाना जेके रात जो उथी करे थध में मुसल्ले ते बीही करे केडी मल सजदन में केडी मल क़याम में बीठा हुंदा अल्लाह जी ज़ात कुरान करीम जे अंदर पांजे सालिहन जी तारीफ कईया मता तू समझी त मां आदि जो थी नफल तो पढ़ा कोई नथो दिसे बियो नथो दिसे पर दिसण वारो दिसी रहियो आ। ऐ मुसलमान थोड़ो रुगी जाग त लगई चो थोड़ो जाग त लगई हाँ थोड़ो सी आ न कहीं जेला सठदी हियर ही जे न मरखंडन खो आया या परे परे खां दोस्त आया हो मुझा दोस्त छा जेला अल्लाह जे जिक्र जूं बगालियूं बुधण ला महबूब मुस्तफा जे दुरूद जूं बगालियूं बुधण ला आले रसूल जे मोहब्बत जूं बगालियूं बुधण ला असहाबे रसूल जे इश्क जूं बगालियूं बुधण ला 1400 साल उन जवानन के दुनिया
दुनिया ता गुजरी चुका अज भी 1400 साल खां बाद भी तुझे असां जे अंदर में जे कोनन जो प्यार आ इहो पाण ही पैदा कोन थियो आ पर पैदा करण वारे पैदा कयो आ। याद रख इहा जेका निस्बतान इंशाअल्लाह ताला न दुनिया में तो असां के तन्हा छडींदी न कब्र में छडींदी न आखिरत में छडींदी। मौजू तवील थी वे मुखे अम्मा साइण जो शान बयान करणो आ। मां मोटी अचा अम्मा साइण जी शान ते अर्ज पे कयम हजरत उस्मान नालो छा वरतुम वरी चो हजरत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु मालदारा दौलतमंदा मुझे हुजूर जे दरबार में अर्ज थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान जी दिल थी चवे त महबूब मूं वटि मेहमान थियन हुजूर मुझी मेहमानी कबूल कन। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत उस्मान जी दावत कबूल कया। पाण फरमायो सुभाणे हिन टाइम ते असां तव्हां वटि ईंदासीं। हजरत उस्मान आयो आ। मुझे महबूब पुछो ऐ उस्मान जी आका मेहरबान केतरा मेहमान कद वठी हलऊं। हजरत उस्मान मालदारा चवे तो आका भले सभिनी दीवानन खे वठी हलो अल्लाह गंज दई छडियो आ। मुझे महबूब फरमायो पांजे सहाबा खे अचो हलऊं उस्मान जे दावत ते अग्या मुझो हुजूर हलंदो थो वञे पोयां हजरत उस्मान कदम गणी दो थो वञे। छा थो कंदो वञे वरी चो छा थो करे हबीब हलन था हजरत उस्मान कदम गणे थो। जडे घर जे करीब पहुता मुझे आका पांजा रुख मुबारक पोइते करे जुल्फ मुबारक वराए छा वराए चो छाखे वरायो जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। हुजूर जो प्यार पुछड़ो थे तो मुझे महबूब जे सहाबा का पुछो मुझे आका पंजा जुल्फ मुबारक ही वराए पुछो उस्मान जी मुझा महबूब मेहरबान कदम छो थो गणी हाय 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 कदम छो थो गणी खिली थो चवे मुझा आका दिल जी तमन्ना हुई त जडे महबूब मुझी दावत खाण ईंदा जेतरा कदम मुझो महबूब भरे ईंदो ओतरा मां गुलाम खुशी में आजाद कराए छदींदुसे। मुझा महबूब खुश थिया इन काफिले में मुझो सुहणो अली भी मौजूद आ। केर डाढिया गाला केर हसनैन करीमैन जो बाबो अम्मा फातिमा ज़हरा जो घोट सुनो अलीउल मुर्तजा मौजूदा दावत थी वई सबको दावत खाई मोटियो महबूब भी मोटिया मुझो दिलबर अली भी आयो जीअं घरड़े में आयो अम्मा फातिमा ज़हरा रदी अल्लाह तआला अन्हा निहारे फरमायो ऐ मुझा सोना घोट अली लगे थो त तवाजे चेहरे में को सवाल नजर अची रहो आ। मुर्की फरमाइन था ऐ हसनैन करीमैन जी अमड़े बिल्कुल दुरुस्त फरमायो। अम्मा साइण फरमायो छा गाला चवे तो ऐ मुझे महबूब जे लखते जिगर बचड़ी अज उस्मान सुने दावत कईया मुझे महबूब मुस्तफा जी मां अली जे दिल भी चयो त महबूब जी दावत कया पर हाल गरीबिया इन करे खामोश हसनैन करीमैन जे अमड़ फरमायो ऐ मुझा दिल पर घोट
फिक्र न कर दावत दियण तुझो कम्मा इंतजाम करण मुझे मुस्तफा जे बचड़ी जो कम्मा सोने शेरे खुदा के जदे मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ीअ जे पाक जुबान मां शेरे खुदा ये जुमला बधा पाण चोॾीअ जे चंड वांगुरु ये सुर्ख थी लाल थी वया सिधो मुझे हुजूर जे दरबार में आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अली जी दिल थी चवे महबूब मुझी मानड़ी खाई महबूब मुझी गाला महबूब मुझी ए बार बार जेको मानड़ी जो जिक्र थो अचे ऐ मुसलमान इन गाल जे मथा गौर कर मानड़ी खारायण सिख याद रखी छद मानड़ी खारायण सिख मानड़ी खारायण सिख मुझो रब उहो थई याद रखी छद जा जडे न तू मेहमान के खाराइंदे त इए न सोच जा त 10 किलो अटो आ 5 मेहमान खाइंदा त बाकी छा बचंदो इए न सोच जा इए सोच जा त हूं तू दाल सामानी खाइंदे पर मेहमान ईंदा मेहमानन जे सदके मुर्गी तुझे घर में रब ॾिसकी थो पहुंचाए छॾे अल्लाह अकबर हक चारे या दम दस्तक जिंदा अजीज़ान मन अम्मा फातिमा ज़हरा जे दिल जोई करण खां पो मुझो दिलबर अली मुर्कदो आयो मुझे मुस्तफा के मालूम त मुझे अली जे घर जो हाल छागे सोने अली अर्ज कयो मुझे महबूब मुर्गी कबूल फरमायो पान फरमायो सुभाणे उन ही टाइम ते तवां दे हलंदासी सोनो अली मुर्कदो आयो ऐ हसनैन करी मैन जी अमड़े मुझे महबूब दावत कबूल फरमाया अम्मा फरमायो मुझा घोट अली फिक्र न कर जी महबूब ईंदा वठी अचण तुझो कम ताम तैयार करण मां फातिमा ज़हरा जो कम मुझे हुजूर फरमायो अदा अली बेपहरी नमाज का पो हलंदासी मुझो सोनो अली बेपहरी नमाज ते आयो आ तवज्जह त कर यार तवज्जह त कर यार मुझी अम्मा फातिमा ज़हरा एडो सोनो अली आयो आ महबूबन के वठण ला ओडा अम्मा फातिमा ज़हरा ज़ुहर जी नमाज पढ़ी जेतरा बे घर में थाम होया उन थामन ते ढक दई चुल्हे ते चाढ़े छडियो बेगैर बारण जे चुल्हे जे मथा रखी करे दस्तरखान वडो विछाए छडियो मुसल्लो विछाए पंहिंजे रब जे ज़ात सां नाज थी करे ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे बचड़ी जो हाल मालूम थई हाणे दावत असां ॾिनी आ मर्ज़ी तुंहिंजी आ पंहिंजे महबूब जे बचड़ी जी लज रखी या पंहिंजे महबूब जे बचड़ी के रुसवा करी अम्मा रोई दुआ घुरिया खुदा मुझा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज का फारिग थिया सोने अली खां इए कोन पुछो त घणा मेहमान वठी हलो हालांकि हुजूर के खबर आ त मुझे अली जो हाल गरीबी आ हजरत उस्मान जी खबर हुई उन जो हाल अमीरी आ पर पुछो त घणा मेहमान वठी हलो दिलबर अली खां पुछन न था हुजूर फरमायो जेतरा भी आयो अचो हली अदा अली जी दावत खाई अचूं सोहणो अली दिलबर अली महबूबन जे पोयां कदम गणी दो थो अचे आहा दिलबर अली कदम गणी दो थो अचे महबूब पहुता रस्ते में हुजूर किथे भी कौन फरमायो त अली तू कदम छो थो गणी सोने उस्मान खां पुछो उन जो राज भी जाहिर थियो सोने अली खां न था पुछन महबूब दस्तरखान ते अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले ते सोहणो अली आयो अम्मा फातिमा ज़हरा फरमायो मुझा दिलबर अली
कहीं भी थाम जो ढक न लाहे जा खणी वनी दस्तरखान ते रखी अच जा दस्तरखान ते रखण तुझो कमा इन राज के जाहिर करण मुझे रब्बे काबा जो कमा मुझो सुनो अली मुझो दिल पर अली थाम खणंदो आयो रखंदो वयो मुझो मुस्तफा ॾिसंदो वयो मुरकंदो वयो त सुनो अली थाम रखंदो वयो जेतरा भी थाम होया ॿ हुया या 4 जेतरा भी उन वक्त में होया रखजी वया मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अञा कहीं थाम जो ढक न लाथो उन खां अॻु में हज़रत अली ॾे निहारे फरमायो अदा अली जी मुझा आका तोखे ख़बर आ मुझा आका हुकुम थे मुझे हुजूर फरमायो तू असा जा कदम गणी दो पियो वनी हिकड़े हिकड़े कदम तुझे गणन जे एवज़ मुझो अल्लाह हिकु हिकु हजार मां मुस्तफा जे गुलामन के माफी जा ऐलान कंदो पियो वने याद रखी छड़ इन महबूब जे घराने से प्यार कर खुदा जो कसम प्यार करे दिस बस जुमलो वरी भी सागियो इंदो दर्द पैदा कर त दवा मिले प्यार पैदा कर त दीदार मिले अम्मा फातिमा ज़हरा जाओ बिड़ई थाम मुझे आका खुशबरी हजरत अली के बुधाए मुझे आका हिकड़े थाम ता हिय जो ढकुला तो अजीब उब निकरण शुरू थी वई जे सजे माहौल के महकाए छड़ियो मुझे मदीने जे मीर पांजे पाक हथड़न सा उन थाम मां भाजी कढी करे सहाबा के दी पान फरमायो खाओ अबू बकर सिद्दीक निहारे रहियो उमर फारूक निहारे रहियो उस्मान ज़ुन्नूरैन निहारे रहियो तलहा जुबैर बिलाल निहारे रहिया मुझो महबूब मुस्तफा मुर्की रहियो हुजूर फरमायो खाओ सुने अबू बकर दे निहारे मुझे आका फरमायो अबू बकर जी मुझा दिल पर किए तो भाजी जी खुशबू समझी निहारे चवे तो आका मुखे पैदा कंदड़ रब जो कसमा फर्शते अज खां अॻु में कदे भी अबू बकर हेड़ी खुशबूदार भाजी कान ॾिठी आ मुझे मदीने जे मीर मुर्की फरमायो ऐ अबू बकर सच तो चवी इहो ताम मुझे बेनियाज़ रब जन्नत मां तैयार करे मोकिलियो आ ऐ मुसलमान गौर कर दुनिया जी काई ताकत भी गुल खां खुशबू के अलग नथी करे सके जिते गुल हुंदो उते खुशबू हुंदी जी गुल मां खुशबू कोई अलग नथो करे सके ये मुझे मुस्तफा जे बचड़न सा सहाबा जे प्यार के भी कोई अलग नथो करे याद रखी छड़ हुजूर जे सहाबा दे निहार मां तो खां तो पुछा कसम जे तोखे पैदा कंदड़ रब जो जिते न अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले ते वेही दुआ घुरे ऐं जिब्रील जन्नत मां भाजी खणी अचे अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर बिलाल मुझे मुस्तफा जे हथड़े सा निकल भाजी खाइन कसम ते पैदा कंदड़ रब जो इहे जन्नती नाहन त केर जन्नती आ जवाब दे मुझे मुस्तफा जे इन दीवानन सा बुग़्ज़ न रख मुझे मुस्तफा जे परवानन जे ला अंदर में न रख अगर रखंदे न याद रखी छड़ उनन के कुछ कोन थींदो यार पंहिंजो नुक़सान कंदे छो त जन के मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ी जे दुआन वारा ताम रब हुजूर जे हथों वंडे पियो खाराए उनन जो मकाम निरालो आ अञा इए तो खां पुछा हुजूर जो सहाबी हजरत अनस रदियल्लाहु ताला अन्हु मुझा दोस्त अजीज ओ हजरत अनस रदियल्लाहु ताला अन्हु एक दफो मुझे करीम आका जी दावत कई मुझे करीम आका दावत खाइण खां बाद जह कपड़े सा हथड़ा उग्या जह कपड़े सा हथड़ा उग्या हजरत अनस फरमाइन था जदे भी कपड़ो वो मेरो थींदो हो बाहि में विझंदो त सड़ंदो कोन हुयो पर नो थी निकरी ईंदो हुयो
मुझो महबूब मुस्तफा जे कपड़े के हथड़ो लाए उनके बाह कुछ न करे सके जवाब दे जे रान ते मुझो मुस्तफा आराम करे बुधाए त उनके जन्नत में रब मकाम दीदो या को न दीदो। ऐ मुझा दोस्त अजीज याद रखी छद मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना कदे कदे पांजे तन्हाई में सच्चाई सा गौर कंदो कर ईमानदारी सा गौर करे सोचिंदो कर त मुझे महबूब मुस्तफा के रब ताकत दिनी है या कान दिनी है। जवाब दे कह दोस्त किताब में लिखियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक मज़ार जे 33 फुटन जे अंदर या 33 गजन जे अंदर जंहिंजी भी मज़ार आ रब उन्हनि जे मथा जहन्नम जी बाह हराम कया त अहले सुन्नत जे आलिम मुझा दोस्त अजीज इमाम अहमद रज़ा खान जवाब दिनो त तू त 33 फुट तो लिखी पर असा जो ईमान आ त सुणे इमाम हुसैन जे निस्बत वारो 33,000 मैल परे भी हुजे उनके भी करे जहन्नम जी बाह वेझो अची न सकंदी। ऐ मुझा दोस्त इमाम हुसैन सुहणे जे मज़ार जे 33 गजन ते तुझे अकीदे मुताबिक जहन्नम जी बाह वेझो न अची सकंदी। को जवाब दे जेके गुंबज़ खज़रा में मुझे मदीने जे ताजदार जे पासड़े में सुता प्यान बुधा उन्हनि जो मकाम छा हूंदो। हुजूर जे हिक हिक सहाबी जी इज्जत कर हुजूर जे हिक हिक सहाबी सा प्यार कर हुजूर जे सहाबी जे प्यार जी निशानी मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार जी निशानी थे। याद रखी छद मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझे सुहणे अलीउल मुर्तजा शेर खुदा जा दीवानो आशिको आखिरी जुमलो तांजो मा टाइम तमाम घणो वठियो माफ कजो मुखे सवा कलाक गालाइणो होयो पर चरियो मानुआ सजण साईं जो चरियो फकीर सदींदा मानू मुखे सजण साईं जो चरियो फकीर हाँ टाइम जी खबर कान पवंदी आहे। याद रखी छॾियो इबादत करण जे लाइ आखिरी जुमलो इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण ज़रूरी आहे। इबादत करण जे लाइ ॻाल्हायो इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण ज़रूरी आहे ऐं इबादत बचाइण जे लाइ इश्क मुस्तफा जो हुजण ज़रूरी आहे। इबादत करण जे लाइ खुदा जो खौफ हुजण ज़रूरी आहे उन इबादत के बचाइण जे लाइ इश्क मुस्तफा जो हुजण ज़रूरी आहे। जेकॾहिं इश्क मुस्तफा नाहे त वेठो इबादतूं कर उन पंहिंजे यार के याद करे जे 6 करोड़ साल इबादत कई हुई पर अज़मत नबी न सुञातो रब इबादत उन जे बूथ ते मोटाए हणी छॾी। अल्लाह जे ज़ात के इबादत उन जी वणंदी आहे जेको अज़मत नबी ॼाणंदो जेको शाने नबी जानदो आ जेको अज़मत नबी सा प्यार कंदो आ मुझो रब वरी उन सा प्यार कंदो आ जैसा अल्लाह प्यार कंदो आ उन जो हिते भी बेड़ो पार थींदो आ तो होते भी बेड़ो पार थींदो आ। मञा तो गुनहगार हूं मञा तो खतादार हूं पर यार हिकड़ी जवाब ॾिजां त छा तुंहिंजे असांजी दिल इहो नथी बोले जहिड़ा आहियूं तहिड़ा पर आहियूं त पंहिंजे महबूब जा जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं पंहिंजे महबूब जा इंशा अल्लाह ताला मुझो रब उन महबूब जे सदके में तुझो असांजो बेड़ो पार फरमाइंदो। मुझा महबूब मुर्शिद हज़रत महबूब सजण साईं दामत बरकातहुमुल आलिया पाण फरमाइंदा आहिनि फ़कीरो बकम कयो सिर्फ़ बकम कयो असां तव्हां के लिखी था ॾियूं त कॾहिं बि तव्हां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। मुझा महबूब मुर्शिद कहिड़ा पाण फरमायो हिकु त खुलूस ऐं सचाईअ सां नमाज पढ़ो नंबर 2 हलाल जी रोजी कमायो। छा कयो हलाल जी रोजी कमायो मेहनत कयो मजदूरी कयो आफीसर आहियो ऑनेस्टी सां आफीसरी कयो ज़मींदार आहियो दयानतदारी सां ज़मींदारी कयो हारी आहियो ईमानदारी सां हार पो कयो मजदूर आहियो ईमानदारी सां मजदूरी कयो व्यापारी हो ईमानदारी सां व्यापार कयो। अल्लाह जी ज़ात इन पोरे में एतरी बरकत अता फरमाइंदो जो तुंहिंजा असांजा पोयर खाई खाई वेहन खुटंदो कोन इंशाअल्लाह ताला। ऐं इहा मेहनत मजूरी इबादत आ ऐं इबादत जो मज़ो ई तॾहिं जॾहिं हलाल जो लुक़्मो पेट में हुजे जंहिंजा न बच्चा हलाल जी रोज़ी खाईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो रब उन्हनि जी दुआ कॾहिं बि रद्द
कोन कंदो आ। खास अर्ज पूरो नात ॿुधाईंदा साईं सॾड़ो कजां त मां मदीने अचां। मदीने ते हलंदासीं इंशा अल्लाह ताला। पर मदीने जो तव्हां नालो छो था वठो, पहिरीं हो मूंखे जवाब ॾियो। मदीने सां प्यार आ? जवाब ॾियो। मदीने सां प्यार आ। जॾहिं न मदीने सां प्यार थींदो आ त पोइ वरी ॿिए सां प्यार, ॿिए सां दिलड़ी। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी आ। इको साउंड वारे खे ख़ुदा रोज़ीअ में बरकतूं ॾे। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी आ। हर बात हबीब करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी आ। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी आ। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी आ। हर बात हुज़ूर करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी आ। जिते राज़ी मोहम्मद बिठड़ो आ उहो माण्हू न ॾिसंदो ॾुखड़ो आ। जिते राज़ी मोहम्मद मिठड़ो आ उहो माण्हू न ॾिसंदो ॾुखड़ो आ। उन बाग भरे माण्हूअ जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी आ। उन बाग भरे माण्हूअ जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी आ। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी आ। हर बात हुज़ूर करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी आ। चाहे ॾींहुं हुजे या रात हुजे मुझे आदो सजण जी ज़ात हुजे। चाहे ॾींहुं हुजे या रात हुजे मुझे आदो मदीनो पाक हुजे। चओ ॾींहुं हुजे या रात हुजे अखियुनि आदो मदीनो पाक हुजे। छो त याद नबीअ सां दिलड़ीअ खे रब ॼाणे राहत मिलंदी आ। छो त याद नबीअ सां दिलड़ीअ खे रब ॼाणे राहत मिलंदी आ। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी आ। हर बात हुज़ूर करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी आ। शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। चओ शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो। वञा मिठड़े मोहम्मद जे पाड़े दुनिया सारी जिते यार पलदी आ।
शल मुझे हयातीअ में यारो अचदी हूँ ओहो भागन वारो वञ मिठड़े मोहम्मद जे पाड़े दुनिया जहे जे दर ते पल बिया दिल जो लगी वई दिल परसा उह में सा कदह न लगदिया हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नारा हण दिया मुझो राशिदी इहो अकीदो सद सद में सुहिणो नींदो सैयद आहे राशिदी महबूब जे बचड़े ठायो मुझो राशिदी इहो अकीदो सद सद में सुहिणो नींदो शमस दीन निमाणी दिल मुंहिंजी हर वक्त पीरी अख सदींदिया शमस दीन निमाणी दिल मुंहिंजी हर वक्त पीरी अख सदींदिया दिल जो लगी वई दिल परसा उहा में सा कदह न लगदिया हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नारा हण दिया इंशाअल्लाह ताला मुझा दोस्त अजीज ये मुझे हुजूर जी हदीस बुध मुझे करीम आका फरमायो फितनन ऐं फसादन जे दौर जे अंदर केड़े दौर जे अंदर जडे न दुनिया में फितना ऐं फसाद उरूज ते हुजन हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़मानो ईंदो अल्लाह ताला पनाह में रखे उन फितनन ऐं फसादन जे दौर जे अंदर मुझे मदीने जे ताजदार फरमायो जे कोन मां मुस्तफा जे हिकड़ी रुगी सुन्नत के जिंदा कंदो मुझो अल्लाह उनखे 100 शहीदन जो सवाब अता फरमाईंदो अचो त पंहिंजे आका जे सुन्नतुन खे जिंदा कयूं ऐं मुझे मुस्तफा करीम उहा हिकड़ी ॻाल्हि ॿुधा जेका तो असां खे कान सेखारी आहे हिकड़ी ॿुधा अबे अम्मा जो अदब करण मुझे मुस्तफा सेखारियो आहे ज़ाल जा हक़ कीअं अदा कबा आहिनि मुझे मदीने जे मीर सेखारियो आहे न्याणीअ खे इज़त कीअं ॾिबी आहे मुझे मदीने जे ताजदार सेखारियो आहे पाड़े वारनि खे इज़त कीअं ॾिबी आहे मुझे मदीने जे मीर सेखारियो आहे इन हद ताईं सुम्हबो कीअं उथबो कीअं ॻाल्हाइबो कीअं हलबो कीअं सभु कुझु मुझे आका सेखारियो आहे ऐं ख़ुदा जा बाना बस रुगी इरादे करण जी ज़रूरत आहे पंधु त तूं ऐं असां ज़रूर कंदा आहियूं घर मां रोज़ निकिरंदा आहियूं रुगी हिकड़ी नियत कयूं घर मां निकिरण वक़्तु पहिरीं सॼो पेर ॿाहिरि कढी करे इरादो कयूं त मुंहिंजा महबूब ईअं कंदा हुआ सॼो ॾींहुं पंध पियो कर हुजूर जे सुन्नत जो सवाब मुफ़्त में ऐं मुंहिंजा दोस्त अजीज वरी जॾहिं घरड़े में अची त जीअं घर में पहुची अस्सलाम अलैकुम चई पंहिंजे घर वारनि खे अमड़ अचे वियो मुंहिंजी जीजल अम्मा अस्सलाम अलैकुम मुड़की करे घरवारी अचे वई उनखे प्यार सां जेको बि प्यार में नालो वठी भला ॿियो नथो वठी सघी पुटड़े जो नालो त प्यार सां वठंदो हई खणी चइजां ओ बिलावल जी अमड़ अस्सलाम अलैकुम जेकॾहिं तूं खिली उनखे अस्सलाम अलैकुम चई उहा मुर्की तोखे वालेकुम सलाम चवे यकीन जान मुझे आका जी सुन्नत भी अदा कई तो मुझे अली दिलबर जी सुन्नत भी अदा कई
ऐं मुंहिंजा दोस्त दीन एतिरो सवलो आ रोज़मरह जा कम कयो नियत रुगी हुजूर जे सुन्नत जी कयो इंशाअल्लाह उन सुन्नत जे बरकत सां अहिड़ी बरकत पवंदी जो खुदा कंदो काई ॾुखियाई कान ईंदी। अचो त महबूब जे सुन्नतुनि खे पंहिंजे वजूद जो हिस्सो बनायो सभु कम में हुजूर जे सुन्नत खे आॾो रखूं। अड़े मुंहिंजा यार ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा दिलबर तूं असां गुनहगार थी करे जेकॾहिं हर कम में हुजूर खे याद कयूं त मूंखे ॿुधाए त जेको वफ़ादारनि जो बि सरदार महबूब आहे उहो तो असांखे भुलाईंदो? जवाब ॾे मुसलमान, कॾहिं कोन भुलाईंदो। दुनिया जो दस्तूर आहे अचानक हिडकी लॻंदी आहे न पियो कंदो हई अदे वली दाद सारियो आहे न न न न अदे करीम दाद सारियो आहे न न न न ज़ाहिद चन्ने चारियो आहे न न न न से रसूल बख्श चन्ने सारियो आहे हिडकी ख़त्म थी वे मूं चयो न त साईं रसूल बख्श सारियो आहे यानी तूं खुद बहराड़ी जा माण्हू चवंदो हई त भले समय मैल परे हुजे पर दिल वारो सारींदो आहे त दिल मां आवाज़ या गाल सच्ची आ न त पो सोच जेकरे तोखे मूंखे दिल वारो सारे त दिल मां आवाज अचे। जेकरे मुंहिंजा दोस्त ए गोठ जो नालो चाहे से गोठ जुआन पहर जेकरे गोठ जुआन पहर जे हिन पलाल ते हिन दिसंबर जे सीअ में वेही करे गुलाम मुझे महबूब मुस्तफा के रोई सारे ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफा उन खे तनहा छॾींदो। ऐं मुंहिंजा दोस्त इन जे लाइ सवले में सवलो तरीक़ो आहे वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि वेह न साण ॿियनि मतां वेही वेल विञाई उन्हनि सां वेह। मदीने जे साईं फरमायो न त रमज़ान जा जॾहिं रोज़ा रखो जे ॾिसो त ॿाहिरि निकिरूं था गिला कंदासीं कोन पर गिला खोरन जी ॿुधणी पवंदी। हुज़ूर फरमा घर में वेठा हुजो तव्हांजो वेहण बि इबादत आहे तव्हांजो वेहण बि इबादत आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ जेकॾहिं ॾिसी त दिल यार मुंहिंजी इहे ॻाल्हियूं क़बूल ई नथी करे पक सम्झ त इहा दिलि कारड़ी थी वई आहे। हाणे हिन दिलि कपिड़ो मेरो थींदो आहे त साबुण सां धोइबो आहे पर जे साबुण सां घर में टिको न लथो त माण्हू घरवारीअ खे छा चवंदो आहे अलाह जी बानी तोखां टिको न लथो न मूंखे ॾे ओ जेको फलाणो धोबी आहे न माशाअल्लाह उन वटि केमिकल अहिड़ो आहे हे त नंढड़ो दाग आहे फलाणे मिस्त्रीअ जी हेॾी कमीस खराब हुई हिकड़े धोप में अहिड़ी करे ॾिनई जो ख़बर न पई त दाग किथे आहे। हिन कपड़नि जा दाग शहर जा धोबी लाहींदा आहिनि ऐं हिन दिल वारा दाग वरी मुंहिंजे मुस्तफा जा दीवाना लाहींदा आहिनि। जे कल्ब वियो अथई कटिजी अच मुंहिंजे सजण यार वटि साबुण हणंदई सुरहो की न घुरंदई घटि अहिड़ो ॾींदई ॾस जो मिलाईंदई मदीने जी मीर। अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे औलिया अल्लाह जी सुहबत औलिया अल्लाह जी निस्बत औलिया अल्लाह जी सुहबत नसीब फरमाए। हे शेर चे फ़कीर पंहिंजी जगह ते वञी वेहंदो मुंहिंजो मुर्शिद साईं सजणवा मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणवा ओ जेको सजणनि जो बि सजणो आ ओ जेको सजणनि जो बि सजणो आ मुंहिंजो मुर्शिद साईं सजणो आहे मुंहिंजो मुर्शिद मिठड़ो सजणो आ ओ जेको सजणनि जो बि सजणो आ ओ जेको सजणनि जो बि सजणो आ। शैतान छॾिया जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए ओ वेठो रब सां तन खे मिलाए खोलियो इश्क जो सुहिणे पतण आए खोलियो इश्क जो सुहिणे पतण आ ओ सुहिणो सजणनि जो बि सजणो आ। अल्लाह फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ऐ मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो इरादो आहे तुंहिंजे रब जो इरादो आहे त कॾहिं बि पलीती मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजे आल जे भर में बचड़नि जे भर में अची नथी सघे। मां अल्लाह जी ज़ात तुंहिंजे अहल बैत खे तुंहिंजे आल खे तुंहिंजे घर वारनि खे तुंहिंजे बचड़नि खे अहिड़ो त पाक बनाए छॾियो आहे
पलीती तो उन्हनि जे भर में कान ईंदी पर जेको उन्हनि जे भर में ईंदो आ उन्हनि जे सदके में मां रब उन खे भी पाक बनाए छॾींदो हा। त अल्लाह जी ज़ात बा बरकात तव्हां असांखे आले रसूल जी मोहब्बत, आले रसूल जो इश्क, आले रसूल सां सच्ची ऐं पक्की प्यार करण जी तौफीक अता फरमाए। हुजूर जे सहाबा जो अकीदो, हुजूर जे सहाबा सां मुंहिंजा दोस्त अजीज निस्बत निभाइण जी रब जी ज़ात तौफीक अता फरमाए। औलिया अल्लाह जे तरीके ते हलण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। 5 मिंटन घट 2 कलाक तव्हां सां कचहरी कई आहे। अल्लाह कंदो तव्हां जो ॾिसो न, यकीन कयो तव्हां खे छॾण ते दिलि ई नथी चढ़े। छो त जीअं तव्हां वेठा हो 2 कलाक गुज़री विया, ॾिसां तो कोई पंहिंजे जॻह तां हिलियो ई नाहे। इंशा अल्लाह ताला रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ है अल्लाह उहे ॾींहं जल्दी आणे जो हे सॼो काफ़िलो मदीने वारे मीर जे हुज़ूर में हलिया हलूं, आका जे दरबार में हलिया हलूं, महबूब जे दरड़े ते हली करे गुंबज़े खज़रा दे निहारे ऐं पोइ वरी ही शेर पढ़ो। साईं सॾीड़ो कजामा मदीने अचां, मां मदीने अचां तुझो रोज़ो ॾिसां, मां मदीने अचां, मां मदीने अचां। आका सॾीड़ो कजां त बचड़न सूधो अचां, साईं सॾीड़ो कजां त बचड़न सूधो अचां, मां मदीने अचां। ख्वाब अहिड़ो ॾिसां तुझा कदम चुमा, ख्वाब अहिड़ो ॾिसां तुझा कदम चुमा, ख्वाब अहिड़ो ॾिसां तुझा कदम चुमा। आका सॾीड़ो कजां मां मदीने अचां, दिल पर सॾीड़ो कजां मां मदीने अचां। तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, या रसूल अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी। तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, चाचन जा मामन जा भाइरन जा सौटन जा दोस्तन जा पाड़े वारन जा, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, ओ यतीमन जयार नबी। तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां। आका सॾीड़ो कजां मां मदीने अचां, दिल पर सॾीड़ो कजां मां मदीने अचां। उथो त सलातो सलाम पढ़ो।